अस्सलाम वालेकुम। जी तो असांजो अॼु जो टॉपिक आहे आर्टिकल्स। आर्टिकल्स असांखे इंग्लिश लैंग्वेज में टे आर्टिकल मिलनि था, ए एन एंड द के अक्सर करे माण्हू के दी बि पढ़नि था, द बि पढ़नि था। त दी जेको आहे प्रोनाउन सही आहे, दी बि पढ़ी सघिजे थो, ईअं न उनखे ग़लति न सम्झिजे त ही असां द पढ़ियो आहे, ही दी बि ॿुधाए, हिनखे द बि पढ़ी सघिजे थो, दी बि पढ़ी सघिजे थो। हुन लाइ असांखे टे आर्टिकल मिलनि था। A, N and the are articles that help in describing a noun just like an adjective. असांखे जेके आर्टिकल जेके ए एन एंड द जेके मिलनि था, ये आर्टिकल असांखे जेको नाउन आहे, कहिड़ो नाउन, सिंगुलर नाउन जे लाइ असांखे इस्तेमालु करण में अचे थो ए, या एनी एडजेक्टिव, या कंहिं बि नाउन जी जेकॾहिं पाण ख़ासियत कढूं था, एडजेक्टिव कढूं था, उहो पाण हिन आर्टिकल जे ज़रिए ज़ाहिर करे सघूं था। पहिरीं पाण अचूं था, आर्टिकल पाण पहिरियों मिले थो ए। The article A is used with countable singular nouns that start with a consonant sound. असां वटि ए तॾहिं इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं असां वटि को नाउन जेकॾहिं आहे, सिंगुलर नाउन आहे या काउंटेबल नाउन ऐं अनकाउंटेबल नाउन। अॻियां हली तव्हांखे सम्झाईंदासीं। काउंटेबल माना उहा शइ जेका ॻणे सघिजे थी, या सिंगुलर नाउन हुजे उन लाइ पाण इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं ॿिया अहिड़ा लफ़्ज़ जेके असांखे मिलनि था, स्टार्ट हुन जेको आहे सो वाविल सां थिए थो, पर हुन जेको प्रोनाउन जेको थिए थो, उचार जेको थिए थो, साउंड जेको अचे थो, पाण वटि यू जो वाहिद जी। जे पाण साउंड ए यूनिवर्सिटी पढ़ंदासीं, द साउंड ऑफ यू इज लाइक वाई व्हिच इज कॉन्सोनेंट। वाई जो पाण खे साउंड ॾिए थो जेको हिकिड़ो कॉन्सोनेंट आहे। ऐं हुन लाइ हाणे पाण जेके अॻियां को बि एग्जांपल वठंदासीं त ही ईट्स अ मैंगो, ही अंब खाए थो। अंब को ख़ासि कोन्हे, ए माना को बि, कंहिंजे बि पाण सिंगल नाउन इस्तेमालु कयूं था ऐं हुन लाइ पाण ए आर्टिकल इस्तेमालु कयूं था। हाणे पाण वटि ॿियो मिसाल अचे थो, असलम स्टडी इन अ यूनिवर्सिटी। यूनिवर्सिटी हूं त पाण वटि छा आहे, वाविल आहे। वाविल जो हमेशह उचार अलिफ सां ईंदो आहे। उन लाइ पाण हिते पाण खे कहिड़ो साउंड पियो ॾिए, कहिड़ो आवाज़ पियो ॾिए, पाण खे ॾिए पियो वाई जो, यानी ये जो आवाज़ पियो ॾिए। अॻियां वरी ॿियो मिसाल में, आई बाय अ यूनिक बाइक, मूं हिकु यूनिक बाइक ख़रीद कई। इन लाइ असांखे ए जे लाइ अलॻि काउंटेबल नाउन आहे ऐं ॿियो सिंगुलर जेकर पाण नाउन को बि हुन लाइ पाण इस्तेमालु कंदासीं। हाणे इहो असांजो जेको वीडियो आहे, हिनखे तव्हां लाइक करियो, कमेंट्स करियो या सब्सक्राइब करियो, जीअं हाणे अॻियां नयूं वीडियो पेश करे सघूं।